अल्लाह जो नालो वठे हुजूर जी ज़ात फरमायो जय मुसलमान खे हिन ज़मीन जे तख्ते ते ज़िंदगी गुज़ारण जे दौरान टे शयूं मिली वयूं उनखे हिन दुनिया जो सब कुछ मिली वियो घणियूं शयूं मिलियूं टे शयूं कहिड़ियूं एक जिक्र करण वारी ज़बान बी शुक्र करण वारी दिल ऐं टियों नेक सालिह घर ज़बान त सब कंहिंखे आहे पर अल्लाह जे हबीब फरमायो त ज़बान उहा जेका जिक्र करे शुक्र करे ज़बान उहा जेका दुरूद पढ़े अल्लाह जो नालो वठे महबूब मदीने जे साईं जे हमद सना सां आली हुजे उहा ज़बान ऐं शुक्र करण वारी दिल अल्लाह अल्लाह दिल में सब कंहिंखे आहे पर हिकु क़ल्बे मरीज़ आहे हिकु क़ल्बे सलीम आहे पोइ जेका क़ल्बे सलीम उहा शुक्र कंदी जेका दिल शुक्र करण वारी ज़बान ज़िक्र करण वारी नेक सालिह घर नसीब थियो इहो इंसान हिते बि खटे वियो त क़ब्र क़यामत में बि वॾा मान अल्लाह हिन कचहरीअ ॿुधण वारे ते सिर्फ़ ॿ हक़ हूंदा आहिनि हिकिड़ो हक़ आहे त रहमत वारे रसूल ते दुरूद पढ़ंदो रहे छो त कचहरीअ जो सीगार हुजूर जो दुरूद आहे ऐं ॿिए नंबर ते मिठी ॻाल्हि ॿुध बि आहे त उन जी ज़कात बि आहे तवज्जो वाइज़ में तव्हांखे चवंदा चओ सुभान अल्लाह पर ईअं कंहिं चयो अथव त चओ अल्हम्दुलिल्लाह कहे आलिम तवा के चवा त सब हथ मथे खणी चो अल्हम्दुलिल्लाह न ये छो अल्हम्दुलिल्लाह इहो बि अल्लाह जो ज़िक्र आ न तवा के चवंदा हूं चो सुभान अल्लाह पर अल्लाह जो हमदा त अल्हम्दुलिल्लाह ऐं असां जे महबूबा का रहमत वारे रसूला जह वक्त पाजा पारा पारा कदम मुबारक हिन ज़मीन मुबारक ते रखया हुजूर जी ज़ात जी जीजल अमर फरमाए थी पई त मदीने जे साईं जे के पहरा पहरा लफ्ज़ मुबारक पंहिंजे पाक ज़बान खां कढिया उहे कहिड़ा लफ्ज़ सुभान अल्लाह न हुजूर पहिरी पहिरी अचण सां आंगुर मुबारक मथे खणी ऐं जेको पहिरियों जुमलो पहिरियों आवाज़ पहिरियों लफ्ज़ मुबारक कढियो उहो हुयो अल्लाहु अकबर हुजूर पहिरी पहिरी इहो आवाज़ कयो अल्लाहु अकबर कबीरा ऐं ॿिए नंबर ते हुजूर पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह कसीरा हुजूर अल्हम्दुलिल्लाह चयो असां सां चऊं त सुभान अल्लाह हाणे जे इन हिकिड़े जुमले ते गुफ्तगू कंदासीं त रात गरी वेंदी त सुभान अल्लाह जो मक़ाम छा आहे अल्हम्दुलिल्लाह जो मक़ाम छा आहे कहिड़े टेम ते सुभान अल्लाह पढ़बो ऐं कहिड़े टेम ते अल्हम्दुलिल्लाह पढ़बो छो त हिकु ख़बर हूंदी आहे कुझु कंदड़ ऐं हिकु ख़बर हूंदी आहे ॾुखो ईंदड़ जेकॾहिं ॾुखो ईंदड़ ख़बर ॿुधो त पोइ वरी चओ इन्ना लिल्लाह अगर को कम करण जो इरादो अथव त पोइ चवंदा कयो इंशा अल्लाह अगर को कम करणो आहे त छा चइबो इते भी सुभान अल्लाह इते वरी इंशा अल्लाह पर तव्हां जो कम मुकम्मल थी वियो कम तव्हां जो गुज़री पाए तकमील ते पहुतो हाणे छा चइबो हाणे वरी इंशा अल्लाह न चइबो कम गुज़री वियो ख़त्म थी वियो हाणे इंशा अल्लाह न चइबो छा चइबो हाणे चइबो माशा अल्लाह ये कम जो गालियूं याद कजो को कम करण जो इरादो आहे त इंशा अल्लाह अगर कम गुज़री वियो त माशा अल्लाह अगर खुशी जी खबर ॿुधो त पढ़ंदा कयो सुभान अल्लाह अगर दुख जी खबर ॿुधो त पढ़ंदा कयो इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन हिन कचहरी में तव्हांखे ॿ कम ज़रूर करना पवंदा हिकु रहमत वारे रसूल ते दुरूद सब गॾिजी पढ़ंदासीं ऐं ॿिए नंबर ते अगर का दिल खे वणंदड़ ख़ुशि कंदड़ फरहत बख़्शींदड़ अहिड़ी का ॻाल्हि ॿुधऊं उन जे ॿुधण खां बाद असांखे चवणो पवंदो सुभान अल्लाह इहो हक़
आहे हाणे जेका ॻाल्हि तव्हांजे दिल खे ख़ुशि करे त पोइ तव्हांखे हक़ आहे त तव्हां चवंदो सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं महबूब नबी अलैहिस्सलाम जो ज़िक्र हले थो त दुरूद पढ़ण जो हक़ आहे। अॼु ईअं थो लॻे ॼण हिते पहिरीं पीढ़ जो पत्थर था रखूं। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाय हाय आहे तवज्जो थोड़ा नंढड़ा बि वेठा आहिनि हिते पहुचण सां साईं मौलवी साहब मूंखे ॿुधायो चईंसि हिकिड़ो अतड़ो हिते तव्हां आया हो वाइदो करण उन जी छठी ॼाओ हो शहन ॾींहंनि जो ॼावलड़ो हो उन जे छठीअ में तव्हां वाइदो कयो हाणे उहो 21 सालनि जो आहे। मूं चयो जेकॾहिं वरी उन जो निकाह थिए त पोइ वरी सॾु कजो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह अल्लाह कुरान हिदायत अल्लाह जो कुरान नसीहत अल्लाह जो कुरान के पढ़ण इबादत कुरान के ॿुधण इबादत अल्लाह जे कुरान करीम के ॾिसण बि इबादत अल्लाह जे कुरान जी हर सित्र हर आयत तुझे मुझे हक़ में नसीहत है। वो जेकी भी नसीहतूं कुरान पाक जूं अल्लाह असां तव्हां खे अता कयूं आहिनि हिदायतुन नसीहतुन मझा हिकड़ी हिदायत नसीहत हीअ बि आहे फरमाए थो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। ऐ मोजा माना गौर कयो अल्लाह जे कुरान करीम में फिक्र कयो गौर कयो। अल्लाह से फरमायो त ॿुधी छॾियो जॾहिं आई तव्हांजे विच में उहा ज़ात सच खणी सच सां गॾो तव्हां वटि तशरीफ़ वठी अचे ऐं जन्नत तव्हां मंझां उन अचण वारे खे जेका ज़ात आई सच खणी उन सच जी तस्दीक करे सच खे सच मञो त जेको जवान सच खणी आयो उहो पाण बि सचो आहे ऐं जेका शइ असां वटि आंदी थे उहा बि सच आहे। गौर कजो इन लफ़्ज़नि ते अल्लाह से फरमायो त तव्हां वटि सच खणी जेका ज़ात हाज़िर थी वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ सच खणी आई वसद्दक़ बिही ऐं जन तव्हां मजा उनखे सच समझो त वाकई सच्चा हक़ अल्लाह जो कुरान थो चए त पोइ जेके सच मञण वारा उन्हनि जे बारे में उलाइका हुमुल मुत्तक़ून पोइ उहे मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि। केरु मुत्तकी बणिया जन अचण वारे खे बि सच समझो जेका शइ खणी आयो उनखे बि सच मञाओ उहे मुत्तकी परहेज़गार बणिया। पोइ जेके मुत्तकी बणिया जेके परहेज़गार बणिया उन्हनि जे बारे में क़ुरान थो चए लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम उहे मोजा मुत्तकी बना मां अल्लाह खां जेका बि शइ घुरंदा मां रब उन्हनि खे ॾींदुमि। तवज्जो मोजा मुत्तकी बाना मुखो जेका बि शइ घुरंदा मां अल्लाह उन्हनि खे उहा शइ ॾींदुमि। उहे मुत्तकी केर आहिनि अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। इते बि मुत्तकीन जमात जो ज़िक्र कयाई त कुरान सच्चा पर हिदायत आहे मुत्तकीन जमात जे लाइ। अञा कुरान पाक मुत्तकी बननि जो ज़िक्र कंदे असांखे सम्झाए थो अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह जो कुरान थो चए त
क़यामत जे ॾींहुं रिश्ता टुटी वेंदा, माइटीअ जा दोस्तीअ जा दोस्त दोस्त जे कम न ईंदा, मित्र माइटनि जे कम न अची सघंदा, पर हिकिड़ो रिश्तो, हिकु दोस्ती, हिकु मुहबत जेका हिते बि फ़ाइदो ॾींदी त क़यामत में बि वॾे कम जी आहे। उहा कहिड़ी दोस्ती? अल्लाह जो क़ुरान थो चए त मुंहिंजा मुत्तक़ी बाना, परहेज़गार बाना, मुंहिंजा सच्चा बाना, उन्हनि सां जन में मुहबत रखी प्यार कयो, उन्हनि जी मुहबत ऐं दोस्ती हिते बि कम जी आहे त क़यामत में बि नफ़ो बख़्शींदड़ आहे। मुत्तक़ी बाननि जी सुहबत कम वारी, मुहबत कम वारी, दोस्ती कम वारी, रिश्तो बाक़ी रहण वारो आहे। उहे मुत्तक़ी केर आहिनि? क़ुरान थो चए त जंहिं अचण वारी ज़ात खे सचो समझो, जेका खणी आयो उनखे बि सच समझो, पोइ जॾहिं तस्दीक कई उहे मुत्तक़ी बाना अचो त ॻोल्हियो इन्ही ॻाल्हि खे त उहा ज़ात केर आहे जंहिं सच आंदो, आयो त मोकिलियो कहे, आयो त किथे आयो, आयो त खणी छा आयो? इन्हनि ॻाल्हियुनि खे ॻोल्हींदे अॼु पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलंदासीं, पर दुरूदनि सां गॾु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो अल्लाह सां इहो पंहिंजे पाननि सां गुफ़्तगू कयो त तव्हां वटि उहा ज़ात सच खणी आई। कहिड़ी ज़ात? तुंहिंजो मुंहिंजो आका, सवा लख नबियनि जो सरदार, रहमतल लिल आलमीन हुजूर करीम जी ज़ात पाक असां तव्हांजे विच में सच खणी तशरीफ़ फरमा थी। अल्लाह जे महबूब करीम अची करे तो असांजे विच में जेका दावत खणी आया, जेको पैगाम खणी आया, तो जन अल्लाह जे रसूल खे सचो मञो ऐं हुजूर जे दावत खे बि सच मञो। महबूब आयो त नबी बणजी, रसूल बणजी, जंहिं हुजूर खे सचो रसूल मञो, आख़िरी नबी पर हक़ क़बूल कयो ऐं हुजूर जेका दावत खणी आयो, जेको सच खणी आयो उनखे बि क़बूल कयो। हाणे सच कहिड़ो? दुरूद पढ़ त ॿुधायां, चओ सल्लल्लाहु गॾिजी वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जो रसूल बशयूं असां तव्हांजे लाइ बछयूं आंदियूं। कहिड़ियूं बछयूं? अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो, फरमाए थो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। वाइज़ क़ुरान पाक में तव्हांखे ॿुधायो कन पसी ये संग वारा न्यापा जेके ॿुधंदा परावा पेर निकिरो मूंखे ईंदा ई कोन्हनि। गुफ़्तगू उहो कंदासीं जेको क़ुरान सुन्नत जे शाह में हुजे, जेको हक़ सच ते मबनी हुजे। तवज्जो गुजा भाव, अल्लाह जी ज़ात फरमायो त मुंहिंजो सुहिणो नबी नबूवत सां गॾु, रिसालत सां गॾु तव्हां वटि बछयूं खणी आयो अथव। उहे कहिड़ियूं बछयूं? अल्लाह जी ज़ात फरमायो त हिकु हिदायत ऐं ॿियो सचो दीन। अल्लाह जो महबूब सचो दीन खणी आयो, हिदायत खणी आयो। पोइ जन तमाम जऊं हुजूर जे दीन खे बि सच मञो, महबूब जे पैगाम खे हक़ मञो, नबूवत खे सच मञो त अचण वारो बि सचो आहे, जेका शइ खणी आयो उहा बि सच ऐं हक़ आहे। अल्लाह जे महबूब करीम असां तव्हांजे विच में हक़ सच जे पैगाम दीन ऐं इस्लाम खे पेश कयो, पर महबूब दीन इस्लाम कलमो ऐं क़ुरान जेको खणी आयो, आयो त
पर मोकिलण वारो केर आहे? मोकिलियो से कहे इहा ॻाल्हि बि क़ुरान में सॼी पई आहे। फरमाए थो इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुअमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकुरतन व असीला। मोकिलण वारो अल्लाह, अचण वारो अल्लाह जो रसूल, ऐं खणी अचण वारो दीन कलमो ऐं क़ुरान इस्लाम हक़ ऐं सचो। अल्लाह से फरमायो जेको तव्हां मंझा महबूब खे बि सचो समझे, अल्लाह खे बि हिकु समझे, ऐं दीन इस्लाम खे बि सच समझे, उहो ई तव्हां में मुत्तकी ऐं परहेज़गार आहे। पोइ जेको मुत्तकी ऐं परहेज़गार बणियो, मां अल्लाह उन्हीअ जो हाँ उहो मौजूद। हाणे अचो त ॻोल्हियूं वरी इन्हीअ ॻाल्हि खे त उहे मुत्तकी परहेज़गार केर हले। कहे इन ॻाल्हि खे सच मञो, कहे इन ॻाल्हि खे कूड़ो चयो, छो त इहा ॻाल्हि अॼु खां 1400 साल अॻु थी। अगर थी त किथे थी, कीअं थी? इहो पैगाम शुरू किथों थियो, इब्तिदा किथों थी, पहलो पैर किथे आ? अल्लाह जो कुरान करीम तो असांखे ॿुधाए थो पियो। ऐं मुंहिंजा भाउ, अल्लाह जे कुरान करीम तो असांखे सम्झायो त मुंहिंजो महबूब करीम इहो ऐलान अॼु खां 1400 साल अॻु मक्के पाक जे नंढड़े ॻोठ में कयो। जे अॼु गुलाम ॻोठ में लाउद ते ऐलान थियो त बाबा अचो, नात ख़्वानी बि थींदी, वाइद थींदो, तक़रीर नसीहत थींदी, तव्हां सां गॾु थी वियासीं। अहिड़े तरीक़े सां रहमत वारे रसूल मक्के पाक जे शहर जे अंदरि, मक्के पाक जे घिटिन में, मक्के पाक जे चौकनि चौराहनि ते इहो ऐलान कयो त मां अल्लाह जो सचो रसूल आहियां, आख़िरी नबी बणिजी आयो आहियां। अल्लाह मूंखे क़ुरान करीम अता कयो आहे, सचो दीन खणी आयो हाँ। अल्लाह हिकु आहे। त उन वक़्त में मक्के पाक जे शहर जे अंदरि, मक्के पाक जे गिरदो नवाहुनि में अरब कौम आबाद हुई। मुख़्तलिफ़ अरब कौम जा कबीला, मुख़्तलिफ़ बिरादरियूं हुयूं, जंहिंमें कुरैश कबीलो बि हुयो, बनु उमैया कबीलो बि हुयो, बनु असद कबीलो बि हुयो, बनु गफ़ार कबीलो बि हुयो, ॿियूं बि बिरादरियूं, ॿियूं बि ज़ातियूं क़ौमूं पारा हुआ। उन्हनि सभिनि जे विच में अल्लाह जे हबीब जॾहिं इहो ऐलान कयो त उन्हनि अरब क़ौमुनि में, अरबनि जे बिरादरनि में, अरबनि जे पाड़नि में माण्हू ॿिनि हिसनि में विरहाइजी विया। हिकिड़नि चयो तूं सचो ई, ऐं हिकिड़नि मआज़ल्लाह चयो त तुंहिंजे मोकिलण वारो बि कूड़ो आहे, तूं बि कूड़ो आहे, जेको आगो थी सभु कूड़ा। कूड़े चवण वारा बि हुआ, सचे चवण वारा बि हुआ, तॾहिं बि हुया, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं रहंदा। हिन वक्त में अॼु बि लखे किरोड़े अहिड़ा इंसान आहिनि जेके चवनि था अचण वारो बि सचो, जेका शइ खणी आयो उहो बि सचो, चाहे मोकिलियो उहो बि आहिनि। ऐं हिन वक्त अॼु लखे किरोड़े अरबे लातादाद इंसान अहिड़ा आहिनि जेके चवनि था अचण वारो मआज़ल्लाह कूड़ो हो, जेका शइ खणी आयो उहो बि कूड़ा, जंहिं मोकिलियो उहो बि अकेलो नाहे। जेके चवनि था सचो, उन्हनि मस्जिद जो दर वरितो, जिन कूड़ो भायो उहे मंदर में बीठा, के कलीसा में बीठा, के गिरजाघर में बीठा, के बुत परस्त बणिया, के आतिश परस्त बणिया, मुख़्तलिफ़ अलाहनि खे पंहिंजो महबूद समझी पूजा पाठ में लॻी विया। पर क़ुरान करीम फरमाए थो पियो त मोकिलण वारो केर आहे? अल्लाह जी ज़ात पाक, उन जे लाइ अक़ीदो हुजे त अल्लाह हिकु अकेलो महबूद आहे, असां सभिनी जो पालणहार आहे, असां सभु उन जा बंदा ऐं मुहताज आहियूं। चए थो वल्लाहुल गनिय्यु व अंतुमुल फुक़रा, ऐं मुंहिंजा बाबा मां गनी आहियां, तव्हां सभु मुहताज आहियो। मां कीअं ग़रीब तोखे इज़त बख़्शा, भली तूं बादशाह
पवंदी अल्लाह जा बंदा हो उन जा खलकल हो उन जा मुहताज हो हू असा जो महबूब आ असा उन जा बाना हो उनके हिक मने उन जे दर ते अच की अचबो दूध पड़दन ते हलो चौ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हाय हाय आहे तवज्जो के महबूब समझंदासीं कीअं सॾु कंदासीं असांखे तू साई सदाई खुदाया असांखे तू साई सदाई खुदाया करम सां उपाई करम सां उपाई निपाई खुदाया निपाई खुदाया असांखे तू साई सदाई खुदाया असांखे तू साई सदाई खुदाया करम सां उपाई करम सां उपाई निपाई खुदाया करम सां उपाई निपाई खुदाया निपाई खुदाया तमुजा भाम के पाक जे शहर जे अंदर मुख्तलिफ अरब बिरादरियूं अरब क़ौमूं हुयूं उन्हनि में हिकिड़ा त उहे हा जन मुंहिंजे महबूब करीम के मआज़ अल्लाह उन्हनि सच न समझो नबी मञण खां इनकार करे वेठा पर उन विच जे अंदर मके पाक जे सरज़मीन जे अंदर उहे जवान बि हुआ जन मुंहिंजे महबूब खे चयो त तुंहिंजी नबूवत सचा तुंहिंजी रिसालत हक़ आहे तुंहिंजो कलमो क़ुरान सचो तुंहिंजो अल्लाह सचो उन सच चवण वारनि मां सभ खां पहिरीं अॻ में अव्वल रूह ज़मीन ते अञा को हुज़ूर खे रसूल चवण वारो न हुयो सचे चवण वारो न हो उन वक़्त में सॼे दुनिया का अव्वल मके पाक जे सभिनी मर्दनि औरतुनि ॿुढनि नौजवाननि में पहिरीं अगर हुज़ूर खे सचो चवंदड़ा त हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे असल गाल इहा करनी ही पर परावा पेर नली ईंदासीं दग सां हलंदासीं कुर्बान अबू बकर सिद्दीक़ जे अज़मत जे मथां अल्लाह जो क़ुरान तो चए वल्लज़ी जा हाणे वरी चुंडड़ा पेर पोइते हलूं वल्लज़ी जा बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून ऐ मोजा महबूब करीम मां अल्लाह दुनिया के बुधाया थो त मुंहिंजो महबूब नबी तव्हां वटि सच खणी आयो ऐं जंहिं मुंहिंजे महबूब खे सचो मञो उहो मुत्तक़ी परहेज़गार आहे अल्लाह जे महबूब खे सब खां पहिरीं सच मञींदड़ केरु आहे दुनिया ॿुधाईंदी त रूह ज़मीन ते पहिरीं हुज़ूर खे सचो नबी चवण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे बाकी ॿियनि कलमा बाद में पढ़िया होरिया आहिस्ता इस्लाम अॻिते वधियो पर टिनि ॻाल्हियुनि जी तस्दीक़ करण वारो पहिरीं अल्लाह खे हिकु मञण वारो हुज़ूर खे आख़िरी नबी मञण वारो ऐं दीन खे इस्लाम खे सचो दीन मञण वारो अबू बकर कुरान पाक जे रूह सां तो असांखे साबित आहे ऐं इन्हनि टिनि ॻाल्हियुनि जी वरी असां खां ॿियो दफ़ो पुछा थींदी किथे जिते तूं असां क़ब्र जे अंदरि हूंदासीं मित्र अज़ीज़ करीब सभु दफ़न करे मोटी विया वरी टई ॻाल्हियूं असां खां पुछा थींदी त तुंहिंजो दीन कहिड़ो आहे काथे पुछंदा जेतो फानी ऐं फानी अदा दुनिया दमुन हिकिड़ो लटे लोड़ लतुन सी जोड़ी दई जानी हर पुछंदई हिकिड़ो उते ज़ाहिर ज़बानी अदा कोडर ऐं कानी आहे सिर सद कजे उन क़ब्र जे अंदर
मंदिर पहुंचंदा से मित्र माइट अजीज करीब दोस्त सब कोटी विया अकेलो करे कब्र में छॾे विया उन वक्त अल्लाह जा मलाइका ईंदा अची कब्र में उठारे में हारींदा उन वक्त तोखां पुछंदा त तुंहिंजो दीन कहिड़ो आ तुझो रसूल कहिड़ो आ नबी के चवंदो हुए कलमो कहते पढ़ंदो हुए दीन कहिड़े में दाख़िल हुए छो त दीन ॿिया बि हुआ अल्लाह जे कुरान करीम असांखे दीन जे बारे में तालीम ॾिनी त असांजो दीन इस्लाम असांजो नबी महबूब मदीने जो साईं असांजो रब अल्लाह पुछंदा अल्लाह कंहिंखे चवंदो हुए रब कंहिंखे चवंदो हुए इबादत कंहिंजी कंदो हुए रसूल कंहिंखे चवंदो हुए कलमो कहिड़े नबी ने पढ़ियो थी तुंहिंजो दीन कहिड़ो आहे इहे टे ॻाल्हियूं उहो ई ॿुधाईंदो जन दुनिया में हुजूर खे सचो मञो दीन खे सच मञो अल्लाह खे हिकु मञो उहो क़ब्र में चवंदो रब्बी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह आहे नबी महबूब मदीने जो साईं आहे दीन अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम आहे जेको इहे टे ॻाल्हियूं क़ब्र में उठाए ॾींदो हुकुम थींदो त क़ब्र में जन्नत जो तख़्त विछाए ॾियो पोइ उनजी क़ब्र बि जन्नत जो बाग बणिजी पवंदी बहिश्त जो बाग बणिजी पवंदी पर थींदो इहो तॾहिं जॾहिं अल्लाह जी तौहीद नबी जी रिसालत ऐं हुजूर जे सचे दीन खे असां समझूं त सही सिखूं त सही त सभ खां पहिरीं छो त अरब क़ौम जे अंदर ॿिया क़बीला बि त हुआ उन्हनि मंझूं हुजूर जी ज़ात पाक खे सचे चवण वारा बि हुआ त मआज़ल्लाह कूड़े चवण वारा बि हुआ हालांकि मक्के पाक जा जेकी बि अरब हा उन्हनि खे दुनिया में वॾी इज़त मिलंदी हुई क़ुरान करीम ॿुधाए छॾियो फरमाए थो इलाफ़ क़ुरैश इलाफ़िहिम रिहलत अश्शिताइ वस्सैफ फलियअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ हिकड़ी कौम जंहिंजो अल्लाह क़ुरान में नालो खणी ज़िक्र कयो आहे इहे कोन्हे त फुल पुटनि जो ज़िक्र थिए उजड़नि जो ज़िक्र थिए बलोचनि जो ज़िक्र थिए पठाणनि जो ज़िक्र थिए मंगरनि जो ज़िक्र थिए भयनि जो ज़िक्र न फिटाई साहब चई छॾियो त राणे वटूं राति नौ नियापो गायो लॻाऊं लतीफ़ चवे ॾातर वटूं ॾात पोइ कोन पुछनि था ज़ात जेके आया से हजरत बिलाल कौम जो शीजिया कौम जो हबशिया शक्ल जो सादड़ो आ पर महबूब जे दिल ते पहुतो उन मकाम के हासिल करे छॾाई जो हुजूर फरमायो बिलाल तू सुतो मक्के पाक में पयो हुए तुझे जुत्तीअ जो आवाज़ मां जन्नत में पियो ॿुधा अरब त कोन हुए शीजिया हजरत सलमान वरी फारसिया शाम जे इलाइक़नि खां फ़लस्तीन जे इलाइक़नि खां ईरान मुल्क खां रूम खां फारसी ज़बान जो रहवासी हो हुजूर फरमायो त सलमान मुंहिंजो आल बैत हजरत अबू ज़र गफ़ारी या बनु गफ़ार कबीले खां आयो सुहैब रूमिया को शाम खां को रूम खां को अरब खां को अजम खां मुख़्तलिफ़ बिरादरियूं हुयूं पर हिक कौम हिक ज़ात हिक बिरादरी जंहिंजो अल्लाह नालो खणी क़ुरान में उन्हनि सां ॻाल्हायो उहा कहिड़ी क़ौम आहे अल्लाह जो क़ुरान उन क़ौम जो नालो थो खणे फरमाए थो इलाफ़ क़ुरैश ऐ कुरैश कौम ओ कुरैशियो हालांकि कुरैश भी अरब हा बनु उमैया भी अरब हा बनु गफ़ार भी अरब हो बनु असद भी अरब हो पर बनु असद के न बनु उमैया के न बनु गफ़ार कबीले के न हुजूर चैन बिरादरन मां कुरान करीम में अल्लाह चूंडे कुरैश कौम सां ॻाल्हायो इलाफ़ कुरैश इलाफ़िहिम रिहलत कुरैश कौम वारो अवा याद त कयो जॾहिं तव्हां साल में ॿ मुद्दूं वापार कंदा हुयो अल्लाह
से उन्हनि खे यादि ॾियारियो त कुरैशियो तव्हांखे यादि कोन्हे जो तव्हां साल में 2 दफ़ा वापार कंदा हो अबा अलाह साईं उन्हनि जे वापार जी ॻाल्हि छो कई आहे तवज्जो अदा हे सिलसिलो वणंदो जमायत हूंदी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वेह तो सही जी सही ॻाल्हि सम्झ में अचे पई अल्लाह जी ज़ात उन्हनि खे चयो त तव्हां साल में 2 मुंदूं वापार कंदा हो अल्लाह साईं ॿिया वापारी कोन हा बनु उमैया बि वापार कंदा हा बनु गफार कबीले जा बि वापारी हुया बनु असद कबीले में बि वापारी हुआ उन्हनि जे वापार जो ज़िक्र न कयो उन्हनि जे तिजारत कारोबार जो ज़िक्र न वो कुरैश क़ौम खे अलाह से छो चयो त ईला फिहिम रहलत शिद वापार था कयो बमुदू वापार था कयो याद रखो छा सबब हो असल हिकमत ही त उन वक्त में जेके वापारी हूंदा कारोबार कंदा तिजारत कंदा काफिला वेंदा उहे चुप चुप करे लिकी निकरंदा कंहिंखे ॾसींदा न हाणे असां वापार ते वञूं था छो त टंगनि ते रस्तनि ते चौकनि चौराहनि ते झंगनि जबलनि पहाड़नि मां गुज़रणो पवंदो हो पोइ टंग ते लुटेरा हूंदा फोरू हूंदा काफ़िलनि खे लुटे वञनि फुरे वञनि उन्हनि खे कतलो गारत करे वञनि इन जे करे काफ़िला चुप चुप करे लिकी लिकी निकिरंदा कंहिंखे ॿुधाईंदा कोन वाहिद कुरैश क़ौम हुई जन जो काफ़िलो जॾहिं निकिरंदो हो त 6 महीना अॻु में ॾसे पोइ निकिरंदो हो 6 महीना अॻु में ऐलान कंदा असां ओनारे में फलाणे महीने में फलाणी तारीख़ ते फलाणे मुल्क जे वापार करण वेंदासीं सियारे जो बि ॾसींदा ओनारे जो बि ॿुधाईंदा अल्लाह से फरमायो दुनिया लिके ऐं तव्हां खुली वापार था कयो सॼी दुनिया खे ॿुधाए कारोबार कयो था तव्हांखे ताक़त कहिड़ी आहे छाजे करे छा सबब आहे इहा एॾी वॾी इज़त जो तव्हांखे को बि फोरू टंग ते फुरींदो न लुटेरो लुटींदो न टंग जो ख़ौफ़ कोन हुयो खतरो न हुयो तव्हां अमन में हुयो आमनहुम मिन खौफे हर ख़ौफ़ खां तव्हांखे अमन ॾिनोसीं सबब कहिड़ो हो झंग जा माण्हू तव्हांजी इज़त कंदा तव्हां सां प्यार कंदा उन जो सबब कहिड़ो हुयो ॿिया लुटजी वञनि फुरजी वञनि कुरैश क़ौम वारा तव्हां अमन सलामतीअ सां वञो अमन सां मोटी मके पाक में अचो हिकमत कहिड़ी हालांकि उहे कुरैश अल्लाह के अल्लाह मञण लाइ तयार कोन हुजूर के नबी मञण लाइ तयार कोन उहे त काफ़िर बुत परस्त गिरजा घरनि में वेंदा पर पोइ बि दुनिया उन्हनि जी इज़त पई करे हिकिड़े सबब जे करे फलियअबुदू रब्ब हाज़ल बैत इन जे करे ते मके पाक जा रहवासी अल्लाह जे बैत काबतुल्लाह जा पारेसरी आहे कुरैशो तव्हांखे इज़त मिलंदी अथव फलियअबुदू रब्ब हाज़ल बैत त तव्हां अल्लाह जे बैत काबतुल्लाह जा पारेसरी हो मके पाक जा रहवासी हो तव्हां मके पाक में आया हो इन जे करे तव्हांखे झंगनि में जबलनि में पहाड़नि में बि इज़त मिले थी पई छो त भला तन जा भाग जे मको ॾिसी मोटिया वञी सो ॾिठो रोज़ो पाक रसूल जो ऐं मुजाफा उन्हनि खे दुनिया में इज़त मिलंदी जेको मको पाक ॾिसी मोटी अचे हे त मको ॾिसी मोटियो इज़त वारो बणियो पर जेको ख़ुदि मके जो रहवासी जंहिंजो घर ई उते आहे सफ़ा मरवा महबूब करीम जे हुकुम सां उमिरे जे दौरान ते डुकूं भरबियूं आहिनि अम्मा हाजरा सां उन सफ़ा मरवे में हलंदे हलंदे
हूं इन पंहिंजे सॼे पासे ॾे ॾिठुमि त ॿ हिकिड़ा नौजवान हिक उमिरि में हिक शिकल में गॾु हलनि पिया। हलंदे हलंदे हिकिड़ो चकर फिरी आयासीं, वरी जंहिंमहिल ॿिए चकर जी तयारी कई नज़र कई त पंजालीअ में गॾु था हलनि। ॿियो चकर फिरी उते पहुतासीं त मूं हिकिड़े जे कुल्हे ते हथु रखियो। सॾु करे पुछियो मां पुट तव्हां इराक मुल्क खां आया हो? मुंहिंजे निहारे चए थो न असां इराक मां न आया आहियूं। किथां आया हो? अन सऊदी, असां इतां जा मुझे सऊदीअ जा हो। चयो हा अबा सऊदीअ में रियाज़ बि अचे थो, जिद्दो बि अचे थो, मको पाक बि अचे थो, ॿिया इलाइक़ा बि अचनि था। सऊदीअ में तव्हांजो इलाइक़ो कहिड़ो? हिकिड़े जे अखियुनि में लुढ़क अची आ। चयो अन मक्कातुल मुकर्रम, ये मक्को पाक असांजो ॻोठ आहे, घर आहे, बसि काबे खां थोरो ॿाहिरि असांजो घर आहे। मूं ॾिठो त वार वॾा चेल ते हा। ॾिठो पोइ उमिरो करण त अॼु आया हो, छो त उमिरि में वार कूड़ाइबा आहिनि। लॻे थो त साल ॿिनि खां पोइ तव्हां आया हो। त निहारे चवनि था साईं असांजे अरबनि जो दुस्तूर आहे, जंहिंजी शादी थींदी निकाह थींदो उनखे घरवारी पोइ मिलंदी, निकाह पोइ थींदो, वलीमो पोइ थींदो। में अल्लाह जे घर काबे जो तवाफ करे सफा मरवो टोड़े उमरो अदा कंदो त पोइ उनखे घोट बणाईंदा आहियो। असां ॿई भाउ रहूं, असांजी सुभाणे परीअ शादी थियणी आहे, सो उन ख़ुशीअ में उमरो करण आया आहियूं, तवाफ करण आया आहियूं। पोइ असां पंहिंजी वञी निकाह जी रस्म शादी कंदासीं। ऐं मुंहिंजा भाउ जे चवण जो मक़सदु ही त उहे मके पाक जा रहवासी हा, त मके पाक जे कुरैशन खे जग में इज़त मिलंदी त मके पाक में अल्लाह जो पैदो काबतुल्लाह, उन काबतुल्लाह जे बरकत जे करे पोइ पंहिंजनि परावन के छंगनि जबलनि में इज़तूं मिलनि पयो। पर चंद चयो त काबो सचो, काबे जो रब सचो, हुजूर जी रिसालत नबूवत हक़ो। खुदा जो कसम आहे मके पाक खे जेका इज़त मिली, काबतुल्लाह जी जेका अज़मत आहे, पंहिंजनि परावन जी जेका अज़मत बणी, मके पाक जे अरबनि नवाबनि खे जो कुझु बि मिलियो आहे सदके रसूलुल्लाह जे मिलियो आहे। अदा खुली किसे मदा गरीबन जी मके में मीरो आयो आ, खुली किसे मदा गरीबन जी मके में मीरो आयो आ। अदा खुली किसे मदा गरीबन जी मके में मीरो आयो आ। थियो रोशनो जगू सारो, थियो रोशनो जगू सारो, खुदाई नूरो आयो आ। खुली किसे मदा गरीबन जी मके में मीरो आयो आ। अदा खुली किसे मदा गरीबन जी मके में मीरो आयो आ। मिठा थियो रोशनो जगू सारो, थियो रोशनो जगू सारो, खुदाई नूरो आयो आ। खुली किसे मदा गरीबन जी। आहे तवज्जो, ॻाल्हि सम्झ में अचे पई? निंड वठी वई अथव, कुझु जागो कुझु निंड बि कयो, कुझु सम्झो कुझु विसारे बि छॾियो। अचो त दुरूद पढ़ी कुझु अॻिते हलूं। चओ सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह अल्लाह। कुरान पाक कसम से संदेश दिया, वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। जंहिं मोकिलण वारे अल्लाह खे हिकु मञो, अचण वारे महबूब खे सचो रसूल मञो, ऐं जेको दीन इस्लाम कलमो कुरान खणी आयो उनखे हक़ सच मञो, उहो मुत्तक़ी आहे, उहो परहेज़गार। पोइ सभिनि खां पहिरीं मके पाक में हुजूर खे सचे चवण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। सभ खां पहिरीं सिद्दीक़ अकबर आहे।
नंढन ॿारनि में मासूमन में मौलाए कायनात अमीरुल मुमिनीन इमाम अल मुत्तकीन हैदर करार शेरे खुदा हजरत मौला अली अल मुर्तजा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात हुजूर के नबी रसूल सभिनी ॿारनि में अॻिमें क़बूल कयो वरी जेकॾहिं औरतुनि में अचो त महबूब जी राणी मोमिनन जी माउ हजरत अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुजूर जी ऐलान कयो ऐ खदीजा मां अल्लाह जो नबी रसूल आया मूं वटि वही पहुतो आ क़ुरान नाज़िल थियो त हजरत अम्मा खदीजा जे अखियुनि में रुड़क अची आ अर्ज़ी करे मुंहिंजा साईं 15 सालनि खां इंतज़ार हुयो 15 साल बराबर तव्हां सां गॾु गुज़ारिया अथनि इन उमेद ते मूंखे पंहिंजे इल्म पंहिंजे अकुल हक़ ॿुधाए छॾियो हो निकाह इन करे कयो हुयो मूंखे कही त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो तव्हां अल्लाह जा रसूल आहियो अम्मा सां बि चई ॾिनो वरी गुलामनि में हज़रत ज़ैद बिन हारिस उन्हीअ चयो साईं तव्हां सचा हो गुलामनि मां पहिरियों नंबर हज़रत ज़ैद मक्के पाक जे ॻोठाणनि मां अबू बकर सिद्दीक़ औरतुनि मां अम्मा खदीजा साहिब नंढनि ॿारनि मां मौला पर हज़रत अली मुर्तज़ा अञा अम्मा जे पेट में हा उन वक़्त रसूलुल्लाह जी तज़ीम कंदा कीअं तज़ीम कंदा हा दुरूद पढ़ंदे ॿुधाई आहे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत मौला अली मुर्तज़ा जी ज़ात पाक अञा पंहिंजे जीजल इत्मासान जे पेट मुबारक में हुआ त उन वक़्त मुंहिंजो सोनो हुज़ूर नबी रहमतन लिल आलमीन जी ज़ात जॾहिं अम्मा साहिब हज़रत अबू तालिब जे घर ईंदा जीजल अमड़ जी पहिरीं नज़र पवंदी हुई त अम्मा उथी बीहंदी हुजूर 5 दफ़ा अचे त 5 चक्कर उथी बीहे 10 दफ़ा अचनि त 10 दफ़ा उथी बीहे पोइ घर जे बातिन इन ॻाल्हि ते एतिराज़ कयो ऐं चवण लॻा त अम्मा ही तुंहिंजो भाइटियो आहे तुंहिंजो नंढो आहे अदब जो निरालो जहान आहे हुजण त ईअं खपे त ही तव्हांजो भाइटियो तव्हांखे ॾिसी नंढो वॾे जी इज़त करे नंढो वॾनि जो अदब करे हुजूर जी ज़ात फरमायो त जेको तव्हां मजा पंहिंजे वॾनि जी इज़त नथो करे ऐं नंढनि ते शफ़क़त नथो करे फलैस मिन्ना इहो मुंहिंजो उम्मती आहे कोन इनखे मुंहिंजी शफ़ाअत नसीब न थींदी इबादत इनखे फ़ाइदो कोन ॾींदी कलमो इनखे को फ़ाइदो न ॾींदो कलमो फ़ाइदो तॾहिं ॾींदो इबादत कम तॾहिं ईंदी जॾहिं अशी ॾाढ़ीअ जी सुञाण करे वॾे जी इज़त करे नंढे सां शफ़क़त रखे अबे अम्मा जी खिदमत करे पीउ माउ खे राज़ी करे पारे सिरनि जा हक़ अदा करे कूड़ कॾहिं ज़ुबान खां न ॻाल्हाए परावा हक़ न फबाए अल्लाह रसूल जे ज़िक्र में ज़िंदगी गुज़ारे वञे तो ख़बर नाहे त कॾहिं मौत मथां बीहंदो अदा तोड़ी हली तगड़ी तोड़ी हली विखा लिखे मथां लिखा लहदई की न लतीफ़ पुछे मौत मथों ॾिठो आहे कई दुनिया ते आया कई दुनिया खे छॾे विया उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे मुजाफा सिकंदर जड़ा जवान दुनिया मां विया त हथ खाली खणी विया वक़्त जा शहंशाह हलिया विया
इन जे करे तुझे मुझे वधो हक़ आ इन दुनिया जे तख़्ते ते आया आहियो कंहिं मक़सद जे लाइ हिते वेठा आहियो कंहिं मक़सद जे लाइ तो कम करे तो ॾेखार जंहिंजे करे हिते भी इज्जत मिलई क़ब्र में भी इज्जत मिले जॾहिं क़यामत जे ॾींहुं हो उते बीहूं त मुर्गन जो मौक़ो मिली पए अल्लाह अल्लाह मुंहिंजा भाउ ही कचहरियूं सेखारण थियूं सवारन सींगारन थियूं पयूं त उन वक़्त में मुंहिंजे महबूब नबीयन जे सरदार रहमतन लिल आलमीन जी ज़ात पाक जेके नंढनि ॿारनि में हा मौला अली अञा पंहिंजे जीजल अमर जे पेट मुबारक में त उन वक़्त अम्मा साण खे चयो अम्मा ही तुंहिंजो भाई पियो ही नंढो तूं इन जी वॾी चाची बि आही अमर बि आही भाई पियो तुंहिंजे लाइ उथी बीहे अम्मा फरमाए थी तव्हां सच था चओ ठीक था चओ मां बि ॼाणा थी त मुंहिंजो नंढो मुंहिंजो भाई पियो आहे मां इन जी अमर बि आहियां चाची बि आहियां इहो मुंहिंजे करे उथी बीहे पर जॾहिं मुंहिंजे साम्हूं थो अचे मां पाण कोन उथंदी आहियां जॾहिं पहिरीं नज़र पवंदी आहे त मुंहिंजे पेट जे अंदरि जेको बचड़ो आहे जेको पेट जे अंदरि ॿार आहे अंदरूं सॾु करे चवंदो आहे ओ जीजल अम्मा उथी बीहो इहो अचण वारो 1.25 लख जो साईं आहे इने जे करे उथी बीहंदी आहे बचड़ो पेट में अंदरूं मूंसां ॻाल्हाईंदो आहे मां उथी ही आम शख्सियत न आहे वो पेट वारो बचड़ो मौला अली हुयो मालूम थियो त जीजल अमर जे पेट में आहे रसूलुल्लाह के सुञाणे पियो ही अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जो हबीब आहे ऐं मौला अली शेर खुदा असां तव्हांखे साबित करे ॾिनो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सब खां पहिरीं कलमो पढ़ी दुनिया के सदाकत करे ॾेखारी ऐं महबूब मदीने पाक में वेठा साम्हूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ अचे पियो जीअं घर में आयो फिक्र में वेठो पातो महबूब गौर करे जो ॾिठो त कपड़नि खे चतियूं लॻल हुयूं खमीस के पेवत लॻल हा महबूब मदीने जे साईं अबू बकर सिद्दीक़ जी ग़रीबत ॾिसी मिस्कीनी हाल ॾिसी अखियुनि में लुढ़क अची विया त को वक़्तु हुयो अबू बकर सिद्दीक़ मके पाक जो वॾो ताजिर हो वॾो कारोबारी हो वॾो वापारी हो उठनि फकरनि जो मालिक हो अॼु कपड़नि जो पहिरान चतनि में भरियो पियो आहे अॼु पेवत लॻा पिया हल हुजूर जी ज़ात जे क़रीब पहुता मदीने जे साईं ॻाल्हायो ऐं अबू बकर सिद्दीक़ अॼु पंहिंजे दिल जी ॻाल्हि त ॿुधा इन दुखनि में ग़रीबतुनि में इन मिस्कीनीअ में इन तकलीफ़ुनि में मां अल्लाह जे रसूल खां ख़ुशित आहीं अबू बकर सिद्दीक़ जी अखियुनि में लुढ़काया अर्ज़ तो करे फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह ऐं मुंहिंजा दिल पर हबीब मुंहिंजो अब्बो अम्मा तव्हां तो क़ुर्बान हुजे आका तव्हांजे दर जे फ़क़ीरियत दुनिया जी अमीरी बादशाही क़ुर्बान आहे सजण तूं न छॾे जो जिया तुझे आसरे सभई पारू सूरज एक लहज़े मंझि लटे जो मिठा तूं न मुंह मटे जो जे जग मटे ता घोरियो लगी तुझी तार या जन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार या जन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार या जिन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरे नंबर असहाबी पहिरे नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार या जिन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार या जिनके दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरे नंबर असहाबी पहिरे नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार या जिनके ऐ मुंहिंजा भाउ चंद चंद हुजूर ते कलमो पढ़ियो चंद चंद मुंहिंजे महबूब जे दीन खे सचो समझो चाहे कलमे क़ुरान खे सचो समझो मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे रब करीम उन्हनि खे दुनिया में उहे इज़तूं अता कयूं उहो उन्हनि जो मान मर्द
वो बणियो जो अज बि जग उन्हनि जे कदमनि तो कुर्बान आहे। महबूब जी दरबार रिसालत हुजूर जे दर ते हिकिड़ो मोहताज आयो साहिल अची महबूब जे दरबार में सवाल करे वेठो बाबे बस जेको मुंहिंजो शेड्यूल हाणे वो पूरो थी वियो हिकु कलाक तव्हां सां गुफ़्तगू करणो हो हाणे तव्हांजी मर्ज़ी हलंदी वेंदव अॼु वेहूं था ॿिए दफ़े वॾो रोड हेॾे न लहिजाए हिकु न रुसे हो तू घोरी तो नवाब तो सदा ही नवाब हुआ चहो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका साहिब मुहताज आदतमंद हथ जले जे वेठो किथे इते रहमत वारे रसूल जो गुंबद इते रोज़ो रसूलुल्लाह जो उते अची साहिल वेठो मुहताज वेठो पर अखिन खो नाबीन हो अखिन खो मअजूर हो महबूब जे दरबार में वेही सवाल करण शुरू किए हुजूर जे दरबार मां सवाली बंदी बीठो महबूब जे दर जो सवाली खाली वींदो ई नाहे उते उनी जगह ते सवाली खाली वींदो ई कोने हे डी होया मार्च जा डी कोई तारीखू महबूब जे मदीने पाक में निकली वियासे बाहर मस्जिद कुबा जे भिक में घुमदे दिल में ख्याल पैदा थियो त महबूब जे दर ते त अड़मुदायता मेवा मिलंदा हन असा पियो सब कुछ खादो आ पर खचन जा ताजा लोका त खादा ही कोन को दिल में ख्याल जो खुदा जो कसम रोड जे ही चौराहे ते कतारुन जे सूरत में स्टार लगा पिया को टोपियूं पियो खपाए को ट्राल पियो खपाए को तस्बीह पियो खपाए को कहिड़ा होका पियो दे को कहिड़ा ऐलान पियो करे मूं को कंधो राए पोइ दे जो ॾिठो हिक स्टाल ते नज़र पई जिते टोकरो ताज़न टोकन सां भरियो वाह मुझा करीम तुझे रहमत तो कुर्बान होया मोटी पियो अची करे मर पिया खीसे मु मरियाल कढण वारी कई तो टोका कुछ खरीद करे पंहिंजे साथन के खाराया त दुकान वारो ससो करे तार ताल अदा हे दे तकड़ो अचो जे वक्त दुकान वारे जे करीब पहुतो मुखे चवे तो त हे रुपया पंहिंजा पाण वट रखो ये रियाल पंहिंजा पाण वट रखो टोका हाज़िर हन तो खड़ो त मुंह तो भरण वारी कई हथन में खण जी कई त मुखे तो चवे त न ये थोड़ा न खणो ला दलील हाजा कसीर यो सजो टोकरो ही खणो मुखे हैरत लगी त टोकरो काने क्या जे तो पान खा जण के खाराए हाजा हदियो मोटो तोहफो रसूल जे दरबार हुजूर जे दर ते जेको सवारी बणजी विंदो आ महबूब जे दिल जो में तू अज भी पूरियो दींदो आहे जेको महबूब जे दर ते जेको महबूब जे दर ता पिनी खैरात पले पो उन्हीअ जो रूह बेकहिसा उन्हीअ जो रूह जेको महबूब मिठा जेको महबूब जे दरदा पिनी खैरात पले उन्हीअ जो रूह दे कहिसा उन्हीअ जो रूह दे कहिसा कदहि भी कोन लेबो खुश वेठा हो चङो हाणे नारो हणी हथ सब मथे खड़ो त मूंखे पग हाणे पग थी त उजण भावड़ पुछे वेठा हाणे चओ सल्लल्लाहु अलैहि नारा पे हणंदासीं हथ पे खणंदासीं पर को वक्त तो हुजे न नहीं जो पतो
ई कोन थो पए कुछ सिखो कुछ हासिल कर त महबूब जी दरबार ठाहे अचण वारो केर आ मोकिलण वारो केर आ खणी छा आयो आ उनखे सच कहि मञो कहि मञो त हिते छा मिलियो जिन क़बूल कयो असांखे छा करणु मक़सद के हासिल कर छो त महबूब जे दर ताईं सब कुछ मिले थो पियो अल्लाह मुजा मिठा मुसलमान भाव त उहो नाबीन अखिन खां महज़ूर दरबार रिसालत में मुहम्मद खजरा देने थो ऐं मेही करे सवाल थो करे कहे कुछ त फकीर खपई छा 5 रुपया न कपड़ो न अटो न घर ठाहे न छा खपई ताकि वठंदे छा फकीर जो कम आत जा अटो वठे जा लटो वठे जा रुपया वठे या को घर गिरी पियो त ठाहे ॾियो जे तो घर न खपे दर न खपे लटो न खपे अटो न खपे पैसो न खपे जरूर ज़ेवर न वठंदुमि बाक़ी आयो छो ही खपई छा कम कह में भी के तो मुझो सवाल बना गोवा मुझी हाजत महागिया मुझो मुल्ह महागोआ केड़ो मुल्ह थी जे तो भला तन जा भाग समुद्र सोयो जन्ने आदाऊ अमी कमा मोती मरजानन लथो लतीफ करे लाल मझो लहर हरन अदा पोतो कीमत तन आप मुल्ह जो छा खपई केतो त ही जेके मुजा हथ हन इन हथन सां वठंदुमि न ही मुजा जेके हथ हन छो त हथ हुजूर फरमायो त क़िस्म हथ हन ॿ क़िस्म हिकिड़ो हथ आ वॾो ॿियो हथ आ नंढो ऐं वॾो हथ नंढे हथ खां भलो आ हिकिड़ो हथ आ मथो ॿियो हथ आ हेठि मथो हथ हेठि हथ खां भलो आ हुजूर जा असास हिक ॿिए जा हथ मापिन पिया ॾिसो त कंहिंजो हथ वॾो आ कंहिंजो नंढो सरकार फरमाई छो था कयो तवाज़ो कयो त हिकु भलो जेको वॾो हिकु जेको मथे उहो भलो असां मापे था ॾिसूं त कंहिंजो हथ वॾो आ कंहिंजो नंढो आ पाण फरमाए मूंखे त कोन चयो असुल तव्हांखे सम्झायो हिकिड़ो वॾो हथ आ ॿियो नंढो हथ आ जेको वॾो हथ नंढे खां भलो अथव हिकिड़ो हथ मथे ॿियो हथ हेठि जेको हथ मथे आ उहो हेठि हथ खां भलो साईं कीअं सम्झो हू हिकिड़े खे पुछो बाबा हथ घणा क़िस्म के ॿ क़िस्म कहिड़ा जे हिकु सॼो हथ ॿियो खॿो हथ मुंहिंजो जवाबु दुरुस्त आहे 33 मार्कूं मिली वई तूं बि पास थी वए वाकई हिकिड़ो सॼो हथ आहे ॿियो खॿो हथ आहे हुजूर फरमायो त माण्हू 4 क़िस्म घणा क़िस्म आहिनि माण्हू जेके रूह ज़मीन ते ये 4 क़िस्म आहिनि हिकिड़ा उहे माण्हू जिन खे करीम चइबो हिकिड़ा उहे माण्हू जिन खे सखी चइबो हिकिड़ा उहे माण्हू जिन खे बखील चइबो हिकिड़ा उहे माण्हू जिन खे कंजूस करीम सखी बखील कंजूस 4 क़िस्म इंसान आहिनि हाणे चइनी क़िस्मनि जी वज़ाहत कयूं एक एक ते एक घंटो माना 4 कलाक अञा वेह कयो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या कहते करते देखो असांखे तुसाई सदाई खुदाया असांखे तुसाई सदाई खुदाया करम सां उपाई निपाई खुदाया निपाई खुदाया निपाई खुदाया असांखे तुसाई सदाई खुदाया असांखे तुसाई सदाई खुदाया करम सां उपाई निपाई खुदाया निपाई खुदाया दरबार
रखो न खपे ही जेकी मुजा हथ ने ये मुजा हथ जेको हिन वक्त तमाम मुसलमानन जो अमीरा मुसलमानन जो अमीरुल मुमिनीन खलीफतुल मुस्लिमीन उन जे सुहारी उन जे दाढ़ी मुबारक ते ही मुजा हथ पहुंचाए उते हथ रखंदो में बाकी कम पंहिंजा मां पाण ठाहे बस सवाल मुंहिंजो इहो आहे ही मुंहिंजा हथ मुसलमाननि जे अमीरुल मोमिनीन जे दाढ़ीअ सुवारीअ ते को रखराए ॿुधण वारनि चएसि को बेवकूफ़ हुई तॾहिं त को ॿुधाई बि कोन थो इहो बि को तुंहिंजो सुवाल आहे त पंहिंजे बादशाह पंहिंजे अमीर जी सुवारी दाढ़ी असां तुंहिंजे हथनि में ॾियूं ही तुंहिंजो अकुल आहे जे पोइ तव्हांखे चवां बि कोन थो मां त चवां रहमत वारे रसूल खे आयो उन्हीं जवान ने आत्मा के मुझे सवाल बनाए मुझे महबूबा हुजूर जी जात पाक जेको भी जो सवारी बनियो मुझे महबूब उन जो मददगारा तो जैसा हुजूर जी मदद गदा व मन तक़र रसूलुल्लाह नसूरतो व मन तक़र रसूलुल्लाह नसूरतो समझाओ जैसा हुजूर मदद करे वमन तकुम रसूलुल्लाह नुसरतहु जैसा महबूब मदद कंदो आ उन जो की मिसाल आ जेतो वन तलकुल उसदो फी आजामहा तजमी वो जे कदे शीह जे दर में हलियो वने कदे भी शीह हेठो हुंदो हे शीह जे मथा तो हुजूर जी मदद जो गड्डा ए महबूब जे दर ते बीठो आ एक डी गुजरियो ॿियो ॾींहुं गुजरियो जमल टियों ॾिहाड़ो थियो ना उम्मीद थियो त मूंखा बि नबी कहीं ॿुधी कोन अॼु मुंहिंजे महबूब रहमत वारे रसूल जे रोज़े पाक में मोरो करे मयार थोड़े आका ऐं मुंहिंजा दिल पर हबीब बड़ी तवा जे दर ते टिकियो पियो हुयो उम्मीद खणी आयुमि सवारी भरजी आयुमि तव्हांजे दर जो सवारी खाली ईंदो न आहे पर अॼु मां नाबीन अॼु माज़ूर खाली मोटियो थो वञा मुंहिंजो सवाल कंहिं पूरो न कयो हालांकि क़ुरान करीम में हुजूर खे अल्लाह मुतादर साइलनि जी पारत कई आहे फरमाए थो मस्साइल फला तनहर व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस ऐ मुंहिंजा महबूब करीम तुंहिंजे दर ते साइल ईंदा मुहताज ईंदा हाजतमंद ईंदा पोइ जेको जहिड़ी शइ घुरे उनखे अता करे पोइ बि तव्हांजे दर जो सवारी खाली न वञे मुंहिंजा महबूब मां कीअं खाली वञा इहे करे अञा कंदुमि फेरायो मस त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे कुल्हे ते हथ छा खपई छो थो मोटो वञी कंहिंमें जे बड़ी दाहू कयूं थम कयो ॿुधो कोन्हे जेको मुसलमाननि जो अमीर आहे उन जे कुल्हे मुबारक ते सुहारी मुबारक ते हथड़ा रखंदो में अबू बकर सिद्दीक़ फरमायो ये दरबार रिसालत आहे हितों जो सवारी खाली न मोटंदो ओ नाबीन कुछ थी तुंहिंजो कम ठही तुझो मसलो हल थियो अचो तुझो सवाल मां पूरो कंदुसि तुझी उम्मीद मां पूरी कंदुसि उन नाबीन खे पाण सां गॾु वठी आया जे मल पंहिंजे घर पहुता अल्लाह अल्लाह महबूब जी दरबारी अहिड़ी आहे केरु त जुदा कंदा आहे सभु कंहिंजी उम्मीद आहे जेको हिकिड़ो दफ़ो पहुतो वञी हे कर हिरिया जेके उहे क्या हो नहीं काबू अदा वञी हे कर हिरिया जेके उहे क्या हो नहीं काबू नहीं तेरे ने रोकीदा नहीं तेरे ने रोकीदा नबी जे जान सारन के अदा ॾिसण सां दिल ठरींदी पए
ॾिसण सां दिल खरीदी पे मोहम्मद जे मुनार लिखे मिठा नसीबन में ही नेमत अदा नसीबन में ही नेमत नगर किन भाग वारन अॼु खां कुझु ॾींहं अॻु में आयो हो अख़बार में हिकिड़ो बयान त जेके कुकड़ था कोहनि टेबलूं हुयूं वेठा आहिनि संदुलनि ते इन्हनि खे ट्रेनिंग ॾियो इन्हनि खे कुहणो नथो अचे त सीर कीअं निभी आहे कुकड़ो हलाल कीअं थींदो आहे ॾाढो ख़ुशि थियासीं त कुहणो सिखंदा हाणे का अहिड़ी दरख़्वास्त कयो जेको हिननि खे ट्रेनिंग ॾे त लाऊं हलाल कंदो ने हेॾे आयो को पंहिंजो अखरी चओ त जीअं फिरी आयासीं सेठार जन में मूं जो पढ़ियो त लिखियो पियो पीर वसण मुंहिंजो हिकु वारा मरी आचा खोड़ा टिक कोने छा पीर वसण तो हेॾे छो आयो हुई जे पंजनि खे ॿुध जाए सॼो कमु ऑपरेट जो आहे बटण जो ॾोह कोन्हे के टोपिन वारनि जो हरकत ने चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हाय हाय अबू बकर सिद्दीक नाबीन खे वठी आयो पंहिंजे घर पहुता बिहारे खिदमतूं करे तो थी आए मुझे महबूब जा मेहमान खाराए प्यारे खुश करे क्यों बिहारे उनजा हथ वठी पंहिंजे सुहारे ते रखे हथ हन का किस्म हिकिड़ो हथ वॾो ॿियो नंढो हिकु मथे ॿियो हेठि हाणे मथियो हेठि गो भलो वॾो नंढे गो भलो मथियो कीअं भलो आहे हुज़ूर फरमायो मथियो हथ ॾींदो आहे ऐं हेठियो हथो वठंदो जेको ॾींदो उहो मथे जेको वठे हेठि हिन दुनिया में ॾियण वारा हथ बि आहिनि वठण वारा हथ बि आहिनि पोइ जेको ॾींदो चेतो जन ॾिनो तन खटियो जन ॾिनो तन खटियो मेरी दर मुठा ॾींदड़ आऊं ॾिठा जन जो हंधु अल्लाह जे राह में खैरात करण वारा ज़कात ॾियण वारा गरीबन मिस्कीनन मुहताजन जी सार संभाल लहण वारा उहे बि आहिनि पर क़यामत जे ॾींहुं हुज़ूर फरमायो त असफ़ी हबीबुल्लाह जेको सफ़ी आहे उहो अल्लाह जो दोस्त आहे ऐं जेको अल्लाह जो दोस्त आहे उहो हिकु बि बेखौफ़ आहे त क़यामत में बि अल्लाह हुनखे दो तही खैरात जी झलक बहन तो जे प्रोग्राम में गड्डा सखावत जो प्रोग्राम पंहिंजी जगह ते आए हिकिड़ो गिरह बि जेको अल्लाह जे रस्ते में ख़र्च थो करे इहो हिकिड़ो गिरह बि वॾी क़ीमत वॾो मान लहणो वॾो मर्तबो आहे इन्हीअ जो बि ऐं मुंहिंजा भाई औरत पंहिंजे घर में वेठी आहे मानी थी खाए ऐं ॿाहिरों ठाहियल ते कजी सॾो मां बुख लॻी आहे बा हिकिड़ो गिरह आहे जेकॾहिं चवी त खणी अचां वेही त पचायां मां मुंहिंजो नसीब ई हिकु गिरह आहे वो हिकड़ो गिरह कमर के मुठा वठी खाई तो हलो उहा माई उहा औरत उहा अमर थोड़े टाइम खां पोइ कपड़ा जी गंजी बंदी तलाव ते नहर ते कपड़ा धोअण वञे थी पई अॻिते वधी पोइते ॾिठे त नंढड़ो टुटो उहो बि कठ लॻो थो अचे अता झंगा जबल हन पहाड़ हन झंग जूं पलाऊं नाग अज़हा तूं कीअं निकितो ही बस इहे दर में हिकिड़ो शींहुं निकिरी पियो शींहं जो नज़र कई त अकल करे रण करे अॻिते वधो अमर अॻिते थी नंढड़े ॿार खे जे चङो हये अमर ॾिसे थी पई उन मां जे अखियुनि जे आॾो उन शींहं उन नंढड़े ॿार खे चंग हणणु शुरू कया चंबन सां चीरणु शुरू कयो फाड़ी ते चीरे रड़कींदे टुकड़ा टुकड़ा कंदे अमर ॾिसे थी पई अम्मा जी दिलि नरम हूंदी आहे अदा कुकड़ मिसकीन जो बचड़ो अगर का सिर खणंदी आहे कुकड़ मिसकीन जो बचड़ो अगर का सिर खणंदी आहे उॾामी कोन सघंदी आहे त बि खंभड़ा खूब हणंदी आहे अदा उॾामी कोन सघंदी आहे त बि खंभड़ा खूब हणंदी आहे केॾी औलाद कचड़ी गुजी अल्लाह ठाही आ बंदा बावरो न कर आखिर खुदा जी बादशाही आ
बागी बादशाहिया या तो रोज़गारी कड़ी सी मिठाइया सदा बावरो न कर आखिरे अम्मा बेचारी रोईंदे अखिर मां नीर हारी दे लुड़क हारी दे बच्चो पंहिंजे अखिर जे आनो छींह जे रात में रड़की ने ॾिसंदे मोटी पंहिंजे घर बहंदी अचे पंहिंजे कखन में वेठी थोरी देर खां पोइ वरी दर ते सॾु थियो अम्मा मां साहिल मोहताज बीठो हां अंदरों सॾु करे चए थी अब्बा हिन वक़्तु मूं वटि हिकिड़ो गिरहु बि कोन्हे हिकु गिरहु हुयो हिकु फ़क़ीर वठी वियो हाणे दुखनि खां सवा सूरनि खां सवा मुंहिंजे घर मां ॿियो कुझु बि न मिलंदो सूर खपंदी ॾुख खपंदी अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार किन घणा किन थोरा नाहे सूरनि खां का धार पोॾना जे दातार मूं झोली पाए झलिया बाहिर उठो चएसि अम्मा ॿिया फ़क़ीर वठण वारा मां वठण न आयो मां तोखे ॾियण आयो अब्बा छा ॾींदे अम्मा ॿाहिर अच ॾिस त छा थो ॾियां उथी ॿाहिर आई दर ते पहुती नज़र जो करे त को हसीन जवान को घोड़े ते आ को जेको नंढड़ो पुट हिन जो शींहन मारे छॾियो उन जे हंज में अम्मा ये तुझी अमानत खणी आयो निहारे जे अब्बा यो त मुंहिंजो पुट आज मां तुंहिंजो पुट तोॾे खणी आयो निहारे जे थी अब्बा मां ख्वाब थी लहा या हकीकत जाग में हा अम्मा ख्वाब नाहे तू जागी पई तुंहिंजो पुट तुंहिंजी अमानत अब्बा हे त शींहन मारे छॾियो रड़के खाई छॾियो अम्मा वाकई शींहन मारे छॾियो शींहं खाई हलिया विया पर अॼु रब करीम जे तरफ़ खां तोसां करम थियो आहे शींहं जे वाग तो अल्लाह गिरह लाहे तुंहिंजे दर ते पहुचायो इन जे करे जो तो बि पंहिंजे वाग तो हिकिड़ो गिरह लाहे फ़क़ीर खे खारायो हुयो उन गिरह जो बदिलो गिरह वाग तो लहण जो बदिलो इहो आहे ख़ुदा तुंहिंजो पुट तोखे सलामत ॾिनो अमड़ हज में करे पुट केरा अम्मा मां इंसान न आहियां अब्बा केरा मलाक न आहियां देव परी न आहियां अब्बा केरा ही अम्मा मां तुंहिंजो वात वारो गिरह जे अल्लाह जे नाले ते ख़ैरात कयो जन ॾिनो तन खटियो जन ॾिनो तन खटियो मेरी दड़ मुठा दड़ आंधा जन जो हक़ हुज़ूर सी अबू बकर सिद्दीक़ उनखे खाराए पियारे उन जा हथ पंहिंजी सुहारे ते रखी एतो अता ही तुंहिंजो सवाल हे मुसलमाननि जे अमीर अबू बकर सिद्दीक़ जी सुहारी हाज़िर छा खपई उन वक्त में उन नाबी ने शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे सुहारी ते हथड़ा रखी दाढ़ी मुबारक ते हथड़ा रखी ए मुझा अल्लाह ए जहान जा पालनहार हिते पहचण नामुमकिन हुयो तुझे रहमत वारे रसूल जे तरता वकड़ करे करे मसत पास हाणे बाकी भी या उम्मीद पूरी थी त बाकी भी उम्मीद अज मां दुआ थो घुरा अबू बकर सिद्दीक जे सुहारी जे सदके इन दाढ़ी मुबारक जे सदके मुझा अल्लाह मुखे अखियूं अता फरमाए मुखे नजर अता कर नूर अता फरमा उन नाबी न दुआ घुरी वजा हथ पोते मोटाया अखियूं जो पटे त जहान रोछन लगो पियो आहे नूर मिलो अखियूं मिली वयो नजर दीद अची वई ॾिसी कुछ थियो अबू बकर सिद्दीक जे चेहरे खे ॾिसी नजर जो करे त सिद्दीक अकबर जे अखियुनि में लुड़क अखियुनि में ॻोढ़ा कढ़ी आया लुड़क लड़ी आया निहारे चे तो से मुखे अखियूं मिलियूं नजर मिली मां पुछे तू वरी बुखारो रोई को सबब छा है सिद्दीक अकबर तो फरमाए अब्बा तोखे दुआ घुरण न आई कदर करण न आयो इन सुहारी जो तो कदर न कयो तो दुआ कोन घुरी सके से कीअं दुआ घुरा
मुखे त पंहिंजे अखियुनि जी ज़रूरत ही। सिद्दीक़ अकबर फरमायो पुट तो रुगो पंहिंजी दुआ घुरी पंहिंजी अखियुनि जी दरख़्वास्त कई पर अॼु जेकॾहिं तूं हीअ दुआ घुरी हा ऐं मुंहिंजा अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जे सुवारीअ जे सदके इन ॾाढ़ीअ मुबारक जे सदके रूह ज़मीन जे नाबीननि खे अखियूं अता फरमा मुखे खुदा जी इज्जत जो कसम सॼी ज़मीन ते को अंधो रहे ई कोन खुली क़िस्मत ग़रीबनि जी मके में मीरो आयो खुली क़िस्मत ग़रीबनि जी मके में मीरो आयो थियो रोशनो जगो सारो थियो रोशनो जगो सारो खुदाई नूर आयो खुली क़िस्मत ग़रीबनि जी मके में मीरो आयो अदा खुली क़िस्मत ग़रीबनि जी मके में मीरो आयो थियो रोशनो जगो सारो खुदाई नूर आयो खुली क़िस्मत ग़रीबनि जी। अस्सलामु अलैकुम।